अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद है। हज़ारें मुंहिंजूं ग़लतियूं हज़ारें ख़ताऊं मुंहिंजूं मां सिंधी फ़नकार आहियां ऐं मुंहिंजूं ख़ताऊं बिल्कुलु आहिनि सर। जंहिं मुंहिंजो वीडियो जिथे मां प्रोग्राम कयुमि पहिरें त मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह आहियां। मुंहिंजे प्रोग्राम जिथे मुंहिंजो प्रोग्राम थियो उन्हनि जो ॿियो त पूरी सिंध जो मां उन सभु पूरे सिंध खां माफ़ी थो घुरां, सभिनि खां माज़रत कयां थो। इलाही मुंहिंजूं ख़ताऊं आहिनि। तव्हां मूंखे हेॾो मक़ाम ॾिनो ऐं तव्हांजे मक़ाम ते ग़ुलाम सनू वराणी पूरो कोन लथो। मूंखे शर्म थो अचे पाण ते यार। अजरक जे सदके हिन टोपी सदके मूंखे माफ़ फरमायो। मां ॿीहर मूंखे अहिड़ियूं ख़ताऊं इनशाला कोन थींदियूं। जिन जो प्रोग्राम थियो आहे जिते जिन दोस्तनि भरियो हुजनि रिकॉर्ड कयो उहा अलाए कहिड़ी कैफ़ियत हुई या छा बि हुई, पर ख़ता मुंहिंजी अदा। मां सिंधी सिंगर आहियां तव्हांजो। मां पूरी सिंध खां माफ़ी थो घुरां, पंहिंजे दोस्तनि खां भाइरनि खां जिन्हनि जी दिलि आज़ारी थी हुजे, मुंहिंजे बचनि जी, मुंहिंजी फैमिली जी। मां पंहिंजी फैमिली खां बि माज़रत थो घुरां, पंहिंजे क़ौम खां बि, पंहिंजे दोस्तनि खां बि। अफ़सोस आहे मूंखे पंहिंजे मथां। मां माज़रत ख़्वाह आहियां तव्हां सभिनि खां।